बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। डोकलाम जो मसलो छा आहे? दोस्तो, डोकलाम चाइना, इंडिया ऐं भूटान जी सरहदुनि खे जोड़ींदड़ हिकु मुतनाज़ इलाइक़ो आहे जेको इंडियन रियासत सिक्किम ऐं चाइना जे ज़ेर इंतिज़ाम इलाइक़े तिब्बत ऐं भूटान मुल्क जे विच में हिकु जंक्शन जियां 99 किलोमीटर ते मुहित इलाइक़ो आहे। चीन चवे थो त डोकलाम असांजो इलाइक़ो आहे, जॾहिं त भूटान वरी चवे थो त इहो असांजो इलाइक़ो आहे। 2017 में चीन पंहिंजी फ़ौज खणी आयो ऐं इहो इलाइक़ो हासिल करण जी कोशिशि कई, लेकिन भूटान पंहिंजे जिगरी दोस्त इंडिया खे रड़ करे छॾियो ऐं ईअं इंडिया बि पंहिंजी फ़ौज खणी आयो। 73 ॾींहंनि ताईं चीन ऐं इंडिया जे विच में कशीदगी रही। बिल आख़िर 28 अगस्त 2017 ते चीन आर्ज़ी तौर ते हथ खणी पोइते हटी वियो, पर हुन चयो त हू ॿीहर ईंदो। हींअर 2020 में जॾहिं इंडिया ऐं चाइना जे विच में सरहदी कशीदगी उरूज ते आहे त डोकलाम जे नज़दीक वरी इंडिया ऐं चाइना में फ़ौजी झड़प थी। इंडियन न्यूज़ चैनल ZTV जे मुताबिक़ इन्हीअ झड़प में 4 इंडियन ऐं 7 चीनी फ़ौजी ज़ख़्मी थिया, लेकिन चाइना इन्हीअ ॻाल्हि जी का बि तस्दीक़ या तजदीद न कई। इंडियन अख़बार द प्रिंट हिकु ख़बर शाया कंदे दावा कई आहे त चाइना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल जे ओभर वारे तरफ़ यानी डोकलाम जे नज़दीक 2 एयर डिफेंस सिस्टम नस्ब करे रहियो आहे। हुननि इन ख़बर जी सचाईअ लाइ DATIS नाले हिकु सैटेलाइट कंपनीअ जूं पंहिंजे ट्विटर अकाउंट ते जारी कयल तस्वीरूं शाया कयूं आहिनि, जिन मुताबिक़ चाइना डोकलाम जे नज़दीक मिसाइल नस्ब करे पियो। यादि रहे त चाइना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल जे ओलह वारे साइड यानी लद्दाख जे एरिया में बि भारी हथियार ऐं मिसाइल नस्ब करे चुको आहे। दोस्तो, हिन नई चुरपर इंडिया जूं त ॼण निंडूं हराम करे छॾियूं आहिनि, छो जो अगरि चीन इन इलाइक़े ते कब्ज़ो करे वरितो त पोइ इंडिया लाइ ॼण इहो मौत जे बराबरि हूंदो। उहो ईअं त अगरि तव्हां इंडिया जे नक्शे खे गौर सां ॾिसो त इहो तव्हांखे कुकड़ जीअं नज़र ईंदो। खाॿे पासे इहो असुलु इंडिया आहे, जीअं दिल्ली, बम्बई वॾा शहर, ऐं इहो काफ़ी वॾो एरिया आहे। पर अगरि तव्हां साॼे पासे ॾिसो त तव्हांखे इहो पासो कुकड़ जी ॻीचीअ जीअं लॻंदो, जंहिंखे आम तौर ते चिकन नेक सॾिजे थो। इन पासे इंडिया जूं 8 रियासतूं या सूबा आहिनि, जीअं आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, त्रिपुरा ऐं मिज़ोराम। इहे 8 रियासतूं इंडिया खां अलॻि थी सघनि थियूं अगरि इंडिया जे 23 किलोमीटर इलाइक़े ते मुहित चिकन नेक खे ब्लॉक कयो वञे। 23 किलोमीटर चौड़ाई ते मुहित इहो इलाइक़ो इंडियन रियासत सिक्किम जो हिसो आहे, जंहिंजे हिकु तरफ़ नेपाल, भूटान ऐं तिब्बत आहे ऐं ॿिए पासे समुंड ऐं बांग्लादेश आहे। सिलगरी कॉरिडोर जे नाले सां मशहूरु इहो इलाइक़ो जेको चौड़ाई में 23 किलोमीटर आहे पर डेघ में 6387 किलोमीटर आहे। इहो इलाइक़ो ऐं इहे 8 रियासतूं इंडिया जे लाइ हमेशह मथे जो सूर रहियूं आहिनि। आज़ादी लाइ हलंदड़ तहरीकुनि इंडिया जे इन्हनि 8 रियासतुनि खे लोॾे छॾियो आहे। सोने ते सुहागो मोदी हुकूमत तरफ़ां ज़बरदस्ती मुड़ियल शरीयत वारे कारे कानून भारतीय रियासत आसाम खे त ॼण तबाह करे छॾियो आहे ऐं आज़ादी लाइ हलंदड़ तहरीक अञा वधीक ज़ोर पकिड़े वई आहे। बहरहाल, असां सिर्फ़ु डोकलाम जी ॻाल्हि करियूं त डोकलाम इन कुकड़ जी ॻीच यानी चिकन नेक खां सिर्फ़ु 80 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। अगरि चाइना हक़ीक़तनि डोकलाम ते कब्ज़ो करे वरितो त पोइ इंडिया लाइ इहो हिकु वॾो धचको हूंदो। दोस्तो, थी सघे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह निगहबान।